जीअं त जन्नत हाल जन्नत शादी हाल बाड्रा में 5 अक्टूबर स्टेज गाना पेश कयो जो डायरेक्टर हबीब नुनारी मुफ्त पैसा जी अल सही है पैसा जी अलदा दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो सैयद निसार अली शाह। जीअं त 5 अक्टूबर ते जन्नत शादी हाल वाड्रा में ड्रामो थी रहियो आहे। ड्रामे जो डायरेक्टर आहे हबीब नूनारी, प्रोड्यूसर आहे आबिद जूणे जो, ऐं हिन ड्रामे जो ऑर्गेनाइज़र जेको आहे उहो मुंहिंजो प्यारो पिरी मुंहिंजो दोस्त बिलावल खोखर आहे। इंशाअल्लाह इन ड्रामे में तव्हां बि अचिजो, मां बि ईंदुसि। महिरबानी दोस्त। मूंखे वरी ऑर्गेनाइज़र कीअं करे न हुनजी हंगी उते जो नालो त ॿुधी अब एॾो अस्सलाम वालेकुम या अली मदद सॼी संगत खे मुंहिंजे तरफ़ हिनखे छॾ न बाबा, चरियो ई जा, हिन जे करे माण्हू ई था जा। बाक़ाइदे हले थो अॼुकल्ह अदा हिकु जेक मां बात आ जाए हिन जे करे माण्हू ॾिस उते त ईंदा हिते खणी न अचनि उते त ॾिसंदा अदाकार हा मुंहिंजो नालो न खणजांइ तुंहिंजो नालो न खणो, बाक़ी असां मोत माना ॿिया असांजे लाइ मोतबर आहिनि। अब हिन जो नालो खणजा। ड्रामे जो ऑर्गेनाइज़र कयूं नूनारी चइजांइ न। अस्सलाम वालेकुम दोस्तों। दाड़ेल जो नालो न वठिजा। डायरेक्टर हबीब नूनारी, प्रोड्यूसर आबिद जूणे जो, ऑर्गेनाइज़र कयूं नूनारी। नाला टे थी विया याद न कयूं न खण न, हबीब नूनारी ऐं आबिद जूणे। हबीब को डायरेक्टर है। हा ऐं प्रोड्यूसर आबिद जूणे। हा बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो टीवी एक्टर मीर हसन गिरोही। दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे सिंध जे सुठे शहर बाड्रा जन्नत शादी हाल में स्टेज ड्रामो थी रहियो आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे हबीब नूरानी ऐं उनजो प्रोड्यूसर आहे आबिद जोड़े जो, ऐं उनजो ऑर्गेनाइज़र आहे केरु आहे? कयूं नूनारी। ऑर्गेनाइज़र न चओ ईअं न, बस सही आहे इहे भला न साईं नालो ड्रामे जो खयो न हे तो करे स्टेज ड्रामे नालो त नालो अलाए छा आहे। अल्लाह अच्छा बस क्यों बस यो डायरेक्टर पंहिंजो हबीब नूनारी, प्रोड्यूसर आबिद जोड़े। ओके बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो टीवी एक्टर मीर हसन गिरोही। दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे सिंध जे सुहिणे शहर बाड्रा में जन्नत शादी हाल में स्टेज ड्रामो थी रहियो आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे हबीब नूनारी ऐं उनजो प्रोड्यूसर आहे आबिद जोड़े जो। ड्रामे में तमामु सुठी कास्ट आहे ऐं सिंध जा नाले वारा अदाकार कमु करे रहिया आहिनि। मां बि उते ईंदुसि ऐं तव्हां बि अचिजो। अस्सलाम वालेकुम या अली। अदा उथी वियो छोकिरा उथी वियो शेर कयो शेर पुराना पर पता है। दोस्तों जीअं त बाड्रा में ड्रामो थी रहियो आहे, ड्रामे जे नाले जी का बि ख़बर बस छा दिलाइण थी वियो न नाले जी ख़बर न आहे ड्रामे जी बाकी बस मां इहो चवां थो न। दोस्तों 5 अक्टूबर जन्नत शादी हाल बाड्रा में ड्रामो थी रहियो आहे, जंहिं ड्रामे जे नाले जी का बि ख़बर न आहे, पर उन ड्रामे जो डायरेक्टर जेको आहे सो हबीब नूनारी आहे
ऐं प्रोड्यूसर जेको आहे सो आबिद जोड़े जो आहे ऐं हुन में बड़वत वारो किरदारु कंदो असांजो प्यारो पीरी असगर नूनारी टावरी नालो पापा इहो कुर्ब कर दोस्त सफ़ा मजबूर बाबा वरी साईं जो वरी नीरज सिंह बाबा पहिरीं ॻाल्हि त हाणे ॻाल्हि ॿुध जॾहिं बचा त इन नूरारी ऐं आबिद खे चइजां त 50 ॾिया वठी ॾियनि न त गांड पाड़े विझंदो वठी ॾींदा त हो कहिड़े ॾींहुं कद कढंदा हलो अब सीन कयो हा हा छोकरे के चओ न हिते ॿार बीठा हूंदा न था जी साईं मामा अदा- सरदी प्यार कयो पाणी भी मामा कूलर जी महिरबानी मुमताज हिकिड़ो मिंट साहब दोस्तो अस्सलाम वालेकुम जीअं त मां तव्हांजो पंहिंजो सैयद निसार अली शाह दोस्तो तव्हांखे हिकिड़ी खूज अबा वरी कर दोस्तो अस्सलाम वालेकुम मां तव्हांजो पंहिंजो सैयद निसार अली शाह तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी थो ॿुधायां 5 अक्टूबर ते शहर बाड्रह में जन्नत शादी हाल में ड्रामो थी रहियो आहे ड्रामे जो नालो आहे पाप ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर जेको आहे हबीब नूनारी आहे ऐं प्रोड्यूसर जेको आहे आबिद जोड़े जो आहे ऐं ही ड्रामो जेको आहे असांजे प्यारे पीरी बिलावल खोखर जे सहकार सां थी रहियो आहे इन ड्रामे में तव्हां बचिजो मां बि ईंदुसि गॾिजी कचहरियूं कंदासीं अस्सलाम वालेकुम या अली मदद अस्सलाम वालेकुम या अली मदद सॼी संगत खे मुंहिंजे तरफ़ां शेयर कयो बाबा शेयर कयो पेज खे एतिरो वधायो इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर कंदो मदीने वारो ख़ुशि कंदो मदीने वारो जेके बि ॾिसण वारा आहियो सभिनीनि खे अल्लाह ख़ुशि रखंदो खामोश बाबा वरी कर सभु ॻाल्हाईंदा न काॾो अची विच में असां ॻाल्हायो साईं अची अस्सलाम वालेकुम दोस्तो मां तव्हांजो पंहिंजो टीवी एक्टर दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 5 अक्टूबर ते सिंध जे सोणे शहर बाड्रा जन्नत शादी हाल में ड्रामो थी रहियो आहे जे ड्रामे जो नालो आहे पाप हिन जो डायरेक्टर आहे हबीब नूनारी हिन जो प्रोड्यूसर आहे आबिद जोड़ेजो मां बि उते ईंदुसि तव्हां बि उते अस्सलाम वालेकुम या अली मदद तव्हांखे वरी बि चवां थो शेयर कयो महिरबानियूं सिंध सलामत सां